छो चाचा ॻोठ में भला को मसलो थियो आहे छा? तव्हां को मूंखे एतिरो ॿुधायो त तव्हां कल्ह खां वठी हो किथे कहिड़े जाल में हो? कम त को कोन हुयो, बसि वारस पंहिंजे दोस्तनि सां मिलण लियो। वाड़े वारस हा त पलांद कंदे देरी कोन कई। पलांद? छाजो पलांद चाचा? रहमान लाश किथे आ? रहमान जो लाश? मूंखे कहिड़ी ख़बर रहमान खे कंहिं मारियो आहे? ओ वरी साॻियूं मश्किरियूं फ़कीर सां इज्जत सां लाश वापसि कर, इज्जत सां। ऐं हाणे नवाब सां को फॾो करणु नथो चाहियां। चाचा रहमान जी त का ख़बर कान्हे मूंखे। रहमान जी तव्हां ॿिन्ही खे ख़बर आहे। ऐं उन लाश तव्हां ॿिन्ही वटां लिकायो आहे तव्हां। सोनू छा पई सोची? ख़ैर त आहे न? हा मम्मा, ईंदड़ वक़्त जे लाइ थी सोचां त मुंहिंजे मुक़दर जी भेड़ी अलाए किनारे ते ईंदी पे यार लहरुनि में लुढ़ंदे लुढ़ंदे तबाह थी वेंदी। सोनू इहो सोचणु अजायो आहे। बेड़ी खे किनारे ते लॻाइण लाइ कोशिश त करणी पवंदी न। कहिड़ी कोशिश कयां मुराद? मूंखे त ख़बर ई न आहे त ज़िंदगीअ जी बेड़ीअ खे कीअं हलाइबो आहे। मां त हिकु भेरो इन कोशिश में पंहिंजी बेड़ी ॿोड़े चुकी आहियां। सोनू गुज़िरियल वक़्त जो मातम करणु अजायो आहे। ईंदड़ वक़्त जी आजियां जे लाइ तयारी करियो। नवाब खान जीअं ईंदो त तव्हां ॿिन्ही जे लाइ कुझु सोचे वठंदासीं। मामा इन्हनि सोचनि में त साल गुज़री वेंदा। मूंखे त ठीकु थियण में साल कोन लॻंदा। सोनू मां सुभाणे आख़िरी चेकअप लाइ हॉस्पिटल वेंदुसि ऐं पोइ मुंहिंजे साम्हूं रुॻो मुंहिंजो मक़सदु आहे। कहिड़ो मक़सदु? फराज़ जो मौत। फराज़ जो मौत? ही तूं छा पियो चईं मुराद? हा मां ॼाणी, फराज़ जो मौत। जेकॾहिं सोनू जी झोली ख़ुशियुनि सां भरणी आहे न त पोइ फराज़ खे मरणो ई पवंदो। ईअं करणु ज़रूरी नाहे मुराद। नवाब साहब अचे त हिन मसइले ते ॻाल्हाए वठंदासीं। फ़िलहाल तव्हां पंहिंजे पारां को बि फ़ैसिलो न करियो। मम्मा मुंहिंजी मुराद सां शादी थिए या न थिए, पर फराज़ जे मौत जो फ़ैसिलो थी चुको आहे। मुराद जेकॾहिं फराज़ खे न मारियो न त पोइ हुनखे मां मारींदसि। तूं फराज़ खे मारींदी? तो में एतिरो दम आहे? आहे मूं में दम। जेकॾहिं फराज़ सिर्फ़ु मूंखे मौत जी धमकी ॾे हा न त मां माठ बि करे विया, पर हुन बाबा खे धमकी ॾेई करे सुठो न आहे कयो। सोनू तूं को फिक्र न कर, बसि रुॻो मां हिकु भेरो ठीकु थी वञा ऐं हाजी बाबा हिते अचे, पोइ ॾिसजांइ त फराज़ ऐं जाबिर ख़ान जो कीअं थो जीअण हराम थिए। चाचा तुम्हारा फ़कीरी फंद भला ख़त्म थी विया छा? चाचा हेॾो पाण खे काटपुन जी नानी तो सॾाई, नवाब खान खे को वकड़ न ॾी सघे? तूं हिकु वकड़ जी ॻाल्हि थो करी। अड़े हिन पढ़ियल हिकु वकड़ ॾिनुसि पर पोइ काबू न करे सघियो हुनखे। अॼु तंग चिराए भॼो वञे। चए छा थो? छा थो चए? अरे हिकिड़े वार ई विथी में थो छॾे, सिधो सोट जो नालो थो खणे। पोइ छा कजे निसारा? जेकी वॾे जी सलाह असां उन में राज़ी आहियूं। मुंहिंजी सलाह आहे त वण खे वढिजे, ॾार वठण मां को बि फ़र्क़ु न पवंदो। इन जो मतिलबु त चाचा रहमान खे वापसि करे ऐं नवाब खान जो सिर खणो। ईअं ई करूं पवंदो वारस। ऐं वारस नवाब खान खे जेतिरो बि वेझो रहंदासूं न वार करणु एतिरो ई आसान थींदो। रुॻो तूं ॿुधा त रहमान आहे किथे? रहमान के
दुआ कर चाचे सोबत के जंहिं तोखे नई ज़िंदगी जी ख़ैरात मिले। वारिस मूंखे अफ़सोस सां चवणो थो पवे मां तोखे मारे न सघी। जेकॾहिं पंहिंजी ज़िंदगी चाहीं थो त मूंखे मारे छॾ। बाक़ी जेकॾहिं मूंखे ज़िंदा रहण थो ॾे वञ पंहिंजी मौत जो इंतज़ारु कर। पहिरीं पंहिंजे ज़ख़्मनि जो इलाज करा, पोइ वारिस जे मौत जो ख़्वाबु ॾिसजां। तूं मूंखे छा मारींदे? जाबिर ख़ान तुंहिंजी जान जो दुश्मन बणिजी वियो आहे। जाबिर जी बि ख़बर पहुची वेंदी। जाबिर मुंहिंजे हथां मरंदो। जाबिर खे न मारियमि ऐं ईअं मरी वियमि त पोइ क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे वाइदे जो हक़ ऐं हिसाब केरु ॾींदो? इहे ख़्वाब ॾिसण छॾे ॾे रहमान। वञ घर जो रस्तो वठ। अचोड़े मूंसां। काॾे थो? असां तुंहिंजे इस्तक़बाल लाइ आया आहियूं। खड़े हो पिस्टल खड़े कर। जेकॾहिं तूं ज़िंदा रहण चाहींदो न त भॼाए गाॾी गुज़ार पिस्टल वठीस। वे गाॾीअ में वे। छा प्रोग्राम आहे? खान अकबर रहमान खां पुछ। रहमान खां। मुंहिंजो दुश्मन जियान त तोखे माफ़ करे छॾियां पर तूं मुंहिंजे नंग जो दुश्मन आहीं। हिन माफ़ कयमि। राणी ऐं चाचो रमज़ान मूंखे मयारो ॾींदा। हल हल। चाचा रमज़ान मूंखे लॻे थो त वारिस जो अञा हिन दुनिया में दाणो पाणी लिखियल आहे पर मुंहिंजे हथां मरंदो ज़रूर। रहमान मूंखे त लॻे थो असां हिन ॻोठ में रही कोन सघंदासीं। राणी रहणो हिन ई ॻोठ में आहे पोइ भली कहिड़े बि तरीक़े सां रहणो पवे। रहमान पुट हिन ॻोठ में रहण जो सिर्फ़ु हिकिड़ो ई रस्तो आहे जाबिर खान जो मौत। चाचा रमज़ान जहिड़ी तरह जाबिर खान मूंखे राणी खे मारण जो कसम कयो आहे न अहिड़ी तरह मूं कसम खाधो आहे त जाबिर खे हिकु महल न मारींदोमांसि हिस्सनि में मारींदोमांसि तड़पाए मारींदोमांसि। न रहमान जाबिर खान खे हिकु ई महल मारे छॾ जान छुटे सुकून जो साह खणूं। राणी मूंखे सुकून तॾहिं मिलंदो जॾहिं मां जाबिर खे अज़ाब ॾेई मारींदुसि। अहिड़ी मौत मारींदोमांसि जे ॻोठ वारा हुनजी लाश खे ॾिसी इबरत में अची वञनि। रहमान तू बिल्कुलु सही थो चए। जाबिर खान जे हिकु दफ़े मरण सां मुंहिंजो बि हाँ कोन ठरंदो। बाबा रहमान जे मथां रहम कर न ॾे हिनखे धिको हिन दोज़ख में जितां ही कॾहिं बि न निकिरी सघे। राणी तू माठ करे ॾे। जेकॾहिं रहमान इहे हथ ते रखी वेठो त तुंहिंजे अखियुनि अॻियां मार छॾींदो। रहमान खे तुंहिंजे मुंहिंजे ऐं पंहिंजे वजूद जी जंग बहिणी पवंदी त असां टिनी मां केर बि ज़िंदा न रहंदो। कहिड़ी ज़रूरत आहे इन सभु कुझु करण जी? कहिड़ी ज़रूरत आहे? चाचा नवाब वारा 2 लाख रुपया पिया आहिनि। रातों रात हितां निकिरी शहर था हलूं सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदासीं। न राणी मर्द मैदान छॾे न आहिनि वेंदा हिते ई रहणो आहे। मौत जे अखियुनि में अखियूं विझी रहणो आहे। शाबाश रहमान तू मौत खे बात ॾे हिकु ॾींहुं अमर इंसान बणिजी वेंदे। तोखे छा ॿुधायां वॾा जहिड़ा निभाया अथऊं। असगर मूंखे ख़बर आहे
जॾहिं न मां जेल में हुअसि त दोस्त मूंखे हिकु हिकु अवाल ॾींदा हुआ। ॿिली वार सां दोस्तनि तोसां दोस्ती वाजिबी। निसार इहा त दोस्तनि जी महिरबानी आहे। बाक़ी चाचे मूंखे रहमान जे करे केतिरो बेस्तो कयो आहे। मल किथे अथसि रहमान? चाचो पंहिंजी सोच वारो माण्हू आहे, परायनि जे करे कंहिंखे एतिरो बेइज़्ज़ो कबो आहे छा? हा यार असगर परा बि पंहिंजा थी सघंदा आहिनि छा? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वियो पुट वियो 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 पुट वियो। छा थियो आहे? नाराज़ आहीं छा? नाराज़ न, तुंहिंजो ॾोही आहे। जेका सज़ा ॾियणी अथई ॿुधा, मां वञा थो। छो किॾा वेंदे? उन्हनि दोस्तनि ॾे वेंदुसि जेके ॾुख सुख में मुंहिंजा साथी रहिया आहिनि। वारस ताना न ॾे ताना। मुंहिंजी अञा अलाए तरफ़ां ज़िंदगी लिखियल हुई, तॾहिं त जहिड़ो हुई, तॾहिं त असां रहमान सां प्लान न करे सघियासीं। चाचा ॻाल्हि सिधी आहे, तूं पंहिंजे मसइलनि खे पाण मुंहुं ॾे ऐं रहमान सां मां पाण निबिरी पवंदुसि। अबा शेर साहब जे सर में तो सदको वनी चाचे जाबिर तहां जी जान कोन छडींदो। मासी साहब असां चाचे जाबिर खे ख़बर ताईं पहुचाए पोइ सुख जो साह खणंदासीं। साहब जे सर में तो सदको वञो पुट। अगे हूंदो हिकिड़ो जाबिर, हाणे ॿ हथ वधीक पुट निकतो आ। मासी साहब जंहिं माण्हूअ जे पीउ खे असां पेट में सूर विधो आहे उनजो पुट असांखे छा कंदो? अरे सालू मुंहिंजे आॾो त तूं पंहिंजा ॾंद कढी ॻाल्हि करी। अरे छा जो था जाबिर खान खे पेट में सूर विधो आहे? छॾियो या नक जी पकाई छॾियो। पहिरियों बि त जाबिर जी हे नुंह फंडी वेठो हुई न, कहिड़ा फाड़ा मरिया अथई। न तूं छा थी चाहीं त खून थियनि, मर्द मरनि? रन मरी बि कोन थी, पती थी सॼो ॾींहुं पुरान घरनि में झेड़ा विझराईंदी। अरे मां थी तव्हां में झेड़ा विझराया, लची कोन था थियो। पिढ़ो पाण मरो पाण, हिक ॿिए जा पटका लाए धूड़ कया अथव। हा ॾो वरी साहब जे मथो। मासी साहबा इज्जत प्यारी अथई न त ज़ेबू सां न ॻाल्हाईंदी कर। ओ बिस्मिल्ला, हिन वॾड़ीअ जो चवण वठंदी कर। हीअ वेचारी इज्जत वारी आहे, तूं मूं बेइज्जती जे मुंहुं न लॻंदी कर। नज़ीरा यादि रख, ज़ेबू नालो अथई मुंहिंजो, पेरनि जेठा ज़मीन निकिरी वेंदई। ज़ेबू ज़ेबू तूं आहीं कहिड़ी आफ़त, मुंहिंजे साम्हूं वात न हणंदी कर। जंहिं सां ॾिस वर विझी झेड़े जे लाइ तयार बीठी आहीं। शेर सम्झाए पंहिंजी हिन पालियल ॿिलीअ खे, मुंहिंजे मुंहं में रामबूटा न विझे न त छा कंदीअ? हां बंदूक हणंदीअ, मारींदीअ? अच मार मूंखे। सालू सम्झाए हिनखे, सम्झाए हिनखे ख़बर न आहे त मां कहिड़े किने बुनियाद जी आहियां। पोइ मां जिन बि कक हूंदा आहिनि। अजाई तव्हां ज़ाइफ़नि जे मामले में असां मर्दनि जो ॻाल्हाइणु ठहे ई कोन थो। अदा शेर मां हलाए थो। सालू केॾांहुं थो वञे? केरु त आहे? मासी साहबा जो मेणो मोकिलण थो वञा, सौट सां वञी सलाम दुआ करे अचां। सौट सां त मूंखे बि सलाम दुआ करणी आहे। पुछांसि त रहमान जो मसइलो छा आहे। रहमान सोबत फ़कीर वटि कीअं पहुतो? अच त हलूं। मां भला मासी साहबा बेहद तूं मां कचहरी रख। हा करे वठो कचहरियूं। मां बि ॾिसां थी कचहरियूं तव्हांजूं केसी ताईं कायम रहनि। वॾड़ी थी आहे वेचारी, बेहद मासी साहबा कचहरी कयूं। हल निंड कर वञ, हल। मां जानी बात न हाणे चोरी कर, हाणे कर। पुछड़ी के जाए मरी बि नथी। छा त मथो थी हाणे हर पर मां त अचां थी ऐं हिनखे पेट में सूर थो पए। बाबा साईं वार साहब जंहिं रहमान खे अगवा कयो, ॿुधायो त हिनखे कहिड़ी सज़ा ॾियूं? हिनखे सज़ा ज़रूर मिलंदी राणा। हिन सिर्फ़ रहमान खे अगवा नाहे कयो, पर राणी रमज़ान खे बि अगवा कयो। नवाब खान जेका वणे ई सज़ा ॾे, पर तूं बि कोन बची सघंदे सज़ा खां।
साड़े सोबत खान जा चमचा मुखे धमकी तूड़े मुखे मारी दे नवाब खान के इहो तो के वक्त बुधाइंदो नवाब खान जेकरे तू असा सा ना के कहन उन जो हिसाब देनो पवंदो तोखे तूड़िया ही तो सोबत खान जो भाटियो ने याकू यो आया तो सोबत फकीर जो भाइटो पर हर का बकरी पंहिंजे फाय में टंगबी आ बाबा साईं हिन के मां पानी तो फाहे टंगिया नारायण न हिनके सोबत जे हवाले था क्यों मां ॾिसण तो चाहियां त इहो सोबत फ़कीर हिनखे कहिड़ी सज़ा थो ॾे बख्शो बख्शो बस यार हलाने जो तोखे मौक़ो ही कोन मिलंदो ॿुधाए रहमान सां तव्हां छो विड़िया हाँ जेकॾहिं ज़िंदा रहण चाहीं थो न त ॿुधाए रहमान के जख्मी कंहिं कयो ऐं वारस जे हवाले उनखे कंहिं कयो आहे शेर रहमान के तो जख्मी असां कयो या खबर ना है त वारस जे हवाले उनखे कंहिं कयो खबर कीअं ना है ॿुधाईंदो या चालू खुदा जो कसम आहे यार मूंखे खबर ही ना है तूं सिर्फ इहो ॿुधाए त चाचे जाबिर ऐं सोबत फ़कीर जी पाण में मुलाक़ात थींदी आहे सोबत फकीर त कॾहिं बि उताक ते कोन ईंदो आहे बाक़ी उनजो भाणज ऐं लाल खान वारा ईंदा आहिनि माना त इहा ॻाल्हि सची आहे न त लाल खान सोबत फ़कीर ऐं चाचो जाबिर हिकु ॻाल्हि आहिनि शेर तव्हां सां त जाबिर खान विढ़ण ई नथो चाहे तव्हां हर भुल ॿियनि जे करे चाचे सां विढ़ंदा था वठो तुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त असां चाचे सां हरू भरू था विढ़ूं ॿियनि जे चवण ते था विढ़ूं चाचे ॾांहुं त असांजा लाइ केतिरा पलांद रहियल आहिनि पर तो चाचा जे बदिरां असां सां केतिरा झड़ा कया आहिनि असां तोखे छा कयो हा सालू ये हथियार वठ बख्शो के चाचे जी सोट ॾांहुं न्यापो ॾेई मोकिलिया बख्शो शेर बस मूं घणी कोशिश कई तुंहिंजे साम्हूं न अचां त पोइ अच त तूं बधू हथनि जी ताक़त जो अंदाज़ो थी वञे बस ये ताकत जो अंदाज़ो या मुक सां मुंहं ते सिंध जो नक्शो ठाहे चाचे जाबिर जा जानशीन तूं मूंखां वधीक गैरतमंद आहीं इज़त सां चवां थो ॿ कम कयो हिकु नज़ीरा खे तलाक ॾियो ऐं ॿियो नवाब खान ऐं असांजे विच में न अचो बंदि कर पंहिंजी इहा गंदी ज़बान खण नज़ीरा जो नालो त 32 गोलियूं न बूथ में हणाए वो मुंहिंजो नंगो नवाब खान हिकु इज़तदार माण्हू आहे जंहिंजी तूं ऐं जाबिर खान इज़त नथा करे सघो सोट जेकॾहिं ज़िंदा रहण चाहीं थो न त पोइ कन खोले ॿुध तोखे चाचे जो साथ न आहे ॾियणो मांस कॾहिं बि न खां जुदा न आहे थींदो शेर मां पंहिंजे पीउ जो वार जो वारिस आहियां त पोइ तूं पंहिंजे माप जो कफन सिबराए रख एतिरी तोखे मोहलत ॾियूं था अदा शेर अच त हलो यो बाबे पंहिंजे कफन सां गॾु तव्हांजो बि कफन सिबराए रखां थो इहो कफन पहिरियां केरु पाईंदो खुदा ई ॼाणे